करीम फरमायो जरी अल्लाह जो नबी हजरत मूसा अलैहिस्सलाम मिस्र मां वने पियो अल्लाह हुकुम फरमाया तो तू भी वन पांजी कौम भी पाण सां वठी वन पर अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम के फरमायो प्यारा मूसा अकेलो न वञ हिन मिस्र जे शहर में अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जी मज़ारा कब्र मुबारका ताबूत में रखियला मां अल्लाह जो तोखे हुकुम आ यूसुफ जी कब्र खोटराए जिस्म उन जो पाण सां खणी वञी बे मुल्क में दफन कराए। या अल्लाह काथे आ हजरत यूसुफ जी कब्र अल्लाह से मूसा के फरमायो मां कोन ॾसींदो सां या अल्लाह पो तू कोन ॾसींदे मां के केरु ॾसींदो रब्बुल आलमीन फरमायो फलाणी कुराड़ी जेका तुझे मुल्क में रहे थी नालो फलाणो फलाणी कौम जी फलाणे मोहल्ले में उन्हीअ खे ख़बर आ त हजरत यूसुफ जी ख़बर काथे आ उन्ही खां वञी पुछ कुराड़ी खे ख़बर ई अल्लाह खे कान ई ॻाल्हाईंदा हलो न त मां बस थो कयां पर अल्लाह जो शान आ रब करीम जेके नवाज़े मूसा अलैहिस्सलाम न पोड़ी वट हली आयो आ ओ पोड़ी जे जियो क़िबला मां अल्लाह जो नबी मूसा आया जे हाओ मां तोखे सुञाणा थी रब हुकुम कयो आ त मिस्र छॾ हाओ तोखे अल्लाह हुकुम कयो हूंदो सॼी कौम वठो थो वञा हाओ तोखे रब चयो हूंदो पर रब मूंखे चयो आ त हज़रत यूसुफ जी कब्र खोट उन जे जिस्म खे बि पाण सां खणी वञ हाओ तोखे रब चयो हूंदो पर कुराड़ी मूंखे ख़बर कान्हे त काथे दफन थला रब तो जो न सुनो आ त तोखे ख़बर आ उहा ॿुधाए त मां कढां कुराड़ी थी चे रब तोखे चयो आ त ॻोल्ह मूंखे त रब कोन चयो आ जे मां ॾसींदी सां त शर्त सां ॾसींदी सां न त कान थी ॾसे अल्लाह जे नबी फरमायो जेको वाइदो कर सो मां तोखां पुछां छा थी घुरी माई सगोरी थी चे मूंसां वाइदो कर प्यारा मूसा त क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं जन्नत में वञी त मूंखे पाण सां वठो हलजा मूंखे पाण खां धार न कजा मूसा अलैहिस्सलाम चवे थो मुंहिंजे वस कोन्हे अल्लाह जे वसां मां अल्लाह खां पुछां रब करीम जी दरबार में मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो अल्लाह ताला फरमाया मूसा ख़र्च त तुंहिंजो कोन्हे को हाओ तूं कर जन्नत में मां तोसां गॾु मोकिलींदोसांसि माई सां मूसा हाओ कई त जन्नत में मूसा गॾु हूंदी उन खां पोइ नबी पाक अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी खे उन कब्र ॾसी मूसा अलैहिस्सलाम कब्र खोटी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जिस्म सही सलामत रखो पाण सां खणी आ पाण उन उठ वारे खे फरमान था तूं त कुराड़ी जहिड़ो बि कोन आ मां तोखे चयो घुर तो उठ घुरियो ॾिनो आहे वरी तो चयो मां घुर त तो वरी मूंखां ॾोहल घुरी त ॾिनी मां वरी बि चयो मां घुर त तो घुरी हा जे कुराड़ी घुरो ईअं चवी हा त या रसूल अल्लाह मूंखे जन्नत में पाण सां गॾु वठी हलजा त जेकर मां मोहम्मद करीम बि तोखे जन्नत में पाण सां गॾु वठी वञा